नाज़रीन, ठुल में 78 करोड़ रुपयनि जी लागत से मिठे पानी लाइ क़ाइम कल स्कीम रोलड़े जो शिकार है, जैं सबब सिविल सोसाइटी जा मानू सरापा एहतजाज बनियल आहिनि। इन हवाले से ॾिसूं था मुख्तार अहमद ढोल जी हीअ रिपोर्ट। जी तो अज ठुल प्रेस क्लब अॻियां मिठे पानी पानी साफ़ पानी की स्कीम मुकमल न थियण खिलाफ़ जो 2013 में स्कीम 78 करोड़ से लगातार मंजूर थियल हुई, उहा अञा 7 साल थी विया तो मुकमल न थी सघिया है। उन हवाले से सियासी समाज जी सिविल सोसाइटी जा मानू आहिनि, जेको नौजवान इतिहाद कमेटी जा मानू जेके अॼु प्रेस क्लब अॻियां एहतजाज कर रहा है। उन्होंने वधीक इहो चयो त करप ठेकेदार जो हाकिमदार के हटाए करे ऐं जेके 78 करोड़ जो मिली भगत के खाधा वानी वापस कराए ठुल जी स्कीम मुकमल कई वञे। वधीक मेरानटी सां उन्हनि ॻाल्हाईंदे चयो हितां जा MP जो चूंडियल आहे उन जी हिमायत सां उहे सॼा पैसा हड़प करनि। अफ़सोस जी ॻाल्हि इहा ई आहे त जो हिकिड़ो जनरेटर आहे 22 लख जो आहे, उन केॾी ज़्यादती आहे। असांजे तालुके ठुल में मिठो पाणी कान्हे, का सहूलियत MP साहिब न ॾिनी आहे। इन ई मजबूरी जे करे असांजा जेको ठुल जा नौजवान पढ़ियल लिखियल सियासी समाजी असांखे मिठो पाणी ॾिनो वञे। असां अॼु वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयूं था त पंहिंजे MP साहिब खे चओ पंहिंजो क़िबलो दुरुस्त करे ठुल खे मिठो पाणी ॾे, न त जो सोचणो थींदो PP हुकूमत लाइ मदद थींदो। करोड़ जेका स्कीम गुज़िरियल 2013 साल खां वठी जेका असांजी मंज़ूर थी आहे, पर हिन महिल ताईं 7 साल गुज़री चुका आहिनि। असां मिठे पाणीअ लाइ सिकूं था। मिठो पाणी सॼा शहरी हाणे ही नौजवान जागी पिया आहिनि, पोड़ा पका सब जागी पिया आहिनि। शहर वासियुनि सां ज़ुल्म आहे, ठुल वासियुनि सां ख़ुदा असां सां इंसाफ़ कयो, असांखे मिठो पाणी ॾियो। ठुल जी मिठे पाणी जी स्कीम 9-10 साल खां वठी करे मंज़ूर थी आहे, उहा मुकमिल न थियल आहे ऐं ही जेसि ताईं मिठे पाणी जी स्कीम मुकमिल न थींदी एसी ताईं असांजो एहतजाज हलंदो रहंदो। हिन जुमे ते एहतजाज थींदो। 2012 खां वठी सरकारी कागज़नि में हलंदड़ आहे, जंहिंजो सरज़मीन ते जेकॾहिं तव्हां असां ॾिसंदासीं त इंतिहाई मामूली कमु थियल आहे। जेको कमु थियल आहे उनजो स्टैंडर्ड या मयार भी इंतिहाई किरियल आहे। एहतजाज स्टार्ट कयो अल्हम्दुलिल्लाह, ठुल जी तमाम बाशऊर अवामी शूर जागी चुको है। असां पंहिंजे हक़ वठण लाइ जहिड़े बि हंधि वञणो पियो असां वञण लाइ तयारु आहियूं। सभ खां पहिरियों असांजो अहम इशू आहे पाणी, मिठो पाणी, जंहिंमें वॾे अरसे खां वठी स्कीम मंज़ूर थियल आहे।